ॻोठ वारा कन खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾियो। वॾेरे जो हुकुम आहे त पहिरीं मुंहिंजी सलामी भरियो ऐं ॿ जुता खाओ, पोइ ई कम ते वञो। न वॾेरे खे त ख़ुदा जो ख़ौफ़ ई कोन्हे। यार पाण छा था करे सघूं? बाबा अगरि चवां की पंहिंजी ज़िंदगी प्यारी आहे न त हिन वॾेरे जा जूता पाखे खाइणा पवंदा, न त ग़रीब माण्हू पाण छा था करे सघूं? किथे हो किथे पाण। कंदारे ॿुधाए अची विया न गुलाम। अरे न त चवा शुरू थी जी बाबल साईं, शुरू थी हिननि ते मस्कारो कर। बाबल साईं, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो। तूं रोज़ ॻोठ वारनि खे घुरायो, पंहिंजी सलामी भरायो ऐं उनखे ॿ पादर हणायो, उन्हनि खे रवानो करे छॾी। इन मां तोखे कहिड़ो फ़ाइदो? बस कर कंदार, पंहिंजी ज़बान खे लगाम दे। तुंहिंजी औकात ई न आहे जो तूं मूंखां सवाल करी। बाक़ी रही ॻाल्हि इहा, तुंहिंजे हिन सवाल जो जवाब आउं तोखे ज़रूरु ॾींदुसि, वक़्तु अचण ॾे। तव्हां मां कंहिंखे का तकलीफ़ हुजे, का शिकायत हुजे त ॿुधाए मूंखे। वॾेरा मूंखे तकलीफ़ आहे। कहिड़ी तकलीफ़ तोखे आहे ॿुधा? वॾेरा असां ग़रीबनि जो अर्ज़ु इहो आहे त जेको तो कमदार रखियो असां जूता हणण लाइ, उहो असां सॼे ॻोठ वारनि खे जूता हणे थो। असांखे कम ते देरि थी थिए, बराए महिरबानी जूता हणण वारो माण्हू वधाए। बस करियो रे, बस करियो। ख़बर आहे तव्हांखे तकलीफ़ आहे, ईअं तव्हां तकलीफ़ूं दूरि कंदा? कमदार हिकिड़ो, आउं हिकिड़ो, तव्हां पूरो ॻोठ। जेकॾहिं थोरी मुड़सी करियो त मूंखे मिटी में खाक करे छॾियो। अड़े पंहिंजे हक़ ऐं सच लाइ नथा विड़ो। जेकॾहिं न विड़ंदा सॼी ज़िंदगी ईअं ई मोचड़ा खाईंदा, ईअं ई वॾेरनि जूं ग़ुलामियूं कंदा।